जिते हूंदा उते दोस्त मुंहिंजा ख़ुशि हूंदा हमेशह दुआ करणु साण ॻाल्हाए दोस्तनि खे पंहिंजो ख़ुशि हूंदा रहे। तव्हां ॾिसो था यूट्यूब चैनल मां या तव्हांजो पंहिंजो दोस्त आहे हिते काफ़ी असां जा आयासीं पंहिंजो सादिकाबाद वेठा आहियूं फैसल मोड़ अॾे ते। हे ॾिसो हीअ फैसल मोड़ अॾो आहे। ही गाॾियूं बीठियूं आहियूं फैसल मोड़ जूं। हीअ असांजो दोस्त आहे प्यारो बाबो हिते हूंदो आहे। हे ॾिसो था हे स्टाफ आहे अंदरि बि हलंदासीं इनशाला पाण हलंदासीं। टी ॿार वारो हुयो इहो बाबो हिते हूंदो आहे टी ॿार ॿियो फैसल मोड़ अॾे ते पाण घुमूं था अंदरि हलंदासीं। हीअ ॾिसो था हीअ शॉप लाइ पोयों हीअ फैसल मोड़ गाॾी बीठी आहे। हलंदासीं अंदरि बि पंहिंजो मिठाई वठंदासीं या जेको ॿी शइ का हुई अंदरि उहा बि तव्हांखे ॾेखारींदासीं। सादिकाबाद तमामु ख़ुशहाल आहे। ख़ुशहाल आहे माशाअल्लाह। ये ट्राला बीठा आहिनि। ये स्टाफ आहे अॾो आहे फैसल मोड़ जो। फैसल मोड़ अॾो आहे। हिते हर क़िस्म जी तव्हांखे गाॾियूं मिलंदियूं इनशाला। जिते तव्हांखे दिलि करे वरी बि हलियासीं इनशाला तव्हांखे अंदरि कार बि ॾेखारींदासीं ज़रूरु। ऐसे मिठाई कंदे पिया आहियूं काफ़ी सुठा वाला मिठाई कहाँ पे वरी मिठाई 500 जी अलॻि कर रही है 1.5 किलो हिकिड़ी। थोड़ी सजान की वीडियो भर दिया मैं। ये दोस्त लिखो देन मिठाई की दुकान देन होने कितनी मिठाई मिलती गई है। खान आने वो सादिकाबाद मां मोटी आयासीं कैफे सिजाल मां मिठाई भी वरती से हाणे आया हूँ खानपुर मार प्यारो दोस्त आहे सेठ मद हलाल। ये असांजो आहे जंहिंजी दुकान आहे। ये ॾिसो था मोटरसाइकिलनि जी स्पेयर पार्ट जी दुकान अथसि। VIP माण्हू आहे। ये अंदरि दुकान अथसि। ये अंदरि सुरेश लाल बीठो आहे जेको ख़ासि असांजो प्यारो माण्हू आहे सुरेश। मिस्त्री छिप आहे जेको जनरेटरनि जो मिस्त्री छिप। ये उस्ताद नामो जेको मिस्त्री आहे मोटरसाइकिलनि जो स्पेशल बेटो हाथ मत कर अयो ए वीडियो आहे। ये थी असांजा चारा माण्हू जनरेटरनि जी गिरेज आहे। VIP ये जनरेटर बयान ये दुकान लगी थी माशाल्लाह। VIP दुकान आहे स्पेयर पार्ट जी दुकान आहे। ॾिसो था ये सामान बयान ये सॼो सामान आहे जनरेटरनि जो मोटरसाइकिलनि जो हर सामान हिते मिले थो पूरे सामान। दोस्तों असांजी वीडियो एतिरी आहे। असांजी वीडियो तव्हांखे पसंदि अचे सुठी लगे तो असांखे लाइक कयो सब्सक्राइब कयो फॉलो कयो शेयर कयो तव्हांजी महिरबानी थींदी। शायदि तव्हांजी इजाज़त